हिन वक़्तु जेके असांजा सियासतदान मज़हब जी आड़ में सियासत करे रहिया आहिनि उहा इंतिहाई हिकिड़ो ग़लति अमल ऐं ॾुखाईंदड़ अमल आहे। छो जो जेका हिन वक़्तु सियासत कई थी वञे उहा इस्लाम जे नाले सां कई पई वञे ऐं रियासत मदीना जा हवाला ॾिना पिया वञनि। उनखे अलावा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात जा जेके ज़िंदगी जा हुस्न असर आहिनि ॾींहं उहे मुख़्तलिफ़ हवालनि सां उन्हनि जो ज़िक्र कयो थो वञे। इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो हुयो त जेकॾहिं तव्हां किथे फ्रूट बि खाओ था न त उन जा जेके छिलका आहिनि या उन जी जेके खलूं आहिनि न उहे उन्हनि हंधनि ते फिटी न कयो जिथे मासूम ऐं ग़रीब ॿारनि जो गुज़र हुजे। माना पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी हद ताईं मना कई आहे त ग़रीबनि जे ॿारनि जो इहो ख़्यालु रखियो वञे जो उन खे मथां अहसास कमतरी या हिकिड़ी ख़्वाहिश उन्हनि जी दिलि में उभिरे त उन जे करे जेको फ्रूट जूं खलियूं आहिनि या मेवे जूं खलियूं आहिनि उहे बि ॿारनि जे रस्ते तां गुज़र वारे हंध तां न फिटी कया वञनि। उन खां अलावा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो बि फ़रमायो त जेकॾहिं तव्हां जे साम्हूं का बेवा हुजे या तव्हां सां का बेवा रहंदड़ हुजे त उन जी मौजूदगी में बि पंहिंजी घरवारी सां मुहबत जो इज़हार ताईं न कयो। त मक़सदु उन सां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ही मिसाल ॾियण ऐं वरी उन्हनि खे पंहिंजे कमनि सां कंपेयर करणु ॾाढी हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहो बि फ़रमायो त जेकॾहिं तव्हां घर में गोश्त चाढ़ियो था त गोश्त जो मिक़दारु एतिरो हुजे जो तव्हां पाड़े वारनि खे उहा भाॼी बि ॾेई सघो या पाड़े में उहा भाॼी पंहिंजे पाड़े वारनि खे ॾियो। जेकॾहिं तव्हां उहा नथा ॾेई सघो त तव्हां उहो गोश्त राति जे अहिड़े पहर में चाढ़ियो जिते तव्हांजा पाड़े वारा उन खे महसूसु न कनि या उहे न ॾिसनि। त केतिरी हिकिड़ी अजीब ॻाल्हि आहे त असांजा जेके हुकुमरान आहिनि जेके इक़्तिदार जी हवस में आहिनि इन्हनि जी ज़िंदगी त अयाशीअ जो हिकिड़ो जेको आहे सो पेकर आहे। हू ॾिसो त हिकिड़ो नओं इंकशाफ थियो आहे त मोहतरम अॻूणे वज़ीर आज़म साहिबु इमरान ख़ान 7 लखनि जो वारनि खे रंग कराईंदो हुयो ऐं उहो जेको आहे हर 3 ॾींहं ते 7 लख रुपया माना 21 लख रुपया हफ़्ते में साईं जन जो सिर्फ़ु वारनि ते रंग जो ख़र्चु हुयो मोहतरम इमरान ख़ान साहिब जो। ऐं उन खां अलावा उहो 12 लख रुपया पर मंथ ते हिकिड़ो माना हेयर क्लीनर या जेको माना मसाज वग़ैरह करण लाइ 12 लख रुपया पर मंथ ते हिकिड़ो मुलाज़िम रखियलु हुयो। त हाणे ॾिसो जेकॾहिं इहे माण्हू वरी पंहिंजे उसूलनि ऐं उन्हनि खे भेटा वरी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन या मदीने जी रियासत जो ज़िक्र कनि था अहिड़नि बेवकूफ़नि या अहिड़ी हिकिड़ी मुफ़ाद परस्तनि लाइ छा थो चई सघिजे। महिरबानी साईं कुर्ब। मुंहिंजे ख़्याल में त मज़हब ऐं सियासत खे जेकॾहिं अलॻि रखियो वञे त सभ खां बहितरु आहे। जेकॾहिं असां सियासत खे मज़हब जे नज़रिए हेठि रखंदासीं या मज़हब खां सियासत लाइ गाइडलाइन वठंदासीं त उहो हिकिड़ो बहितरु अमल आहे। छो जो जेके बि मज़हब आहिनि उन में मुहबत प्यार इंसानियत जो दर्स ॾिनल आहे। पर जेका हिन वक़्तु सूरत हाल असांजा सियासतदान